بسم الله الرحمن الرحيم शुरू अल्लाह जे नाले सां जो तमामु महिरबान निहायत बाजारो। قل أوحي إلي أنه استمع نفر من الجن فقالوا إنا سمعنا قرآنا عجبا يهدي إلى الرشد فآمنا به ولن نشرك بربنا أحدا وأنه تعالى جد ربنا ما اتخذ صاحبة ولا ولدا। आए पैगंबर चओ त मूं ॾांहुं हिन ॻाल्हि जी वही मोकिली वई त जिन्ननि मां हिकु टोली क़ुर ॿुधो, पोइ चयाऊं त बेशक असां हिकु अजीब क़ुर ॿुधो जेको सिधे रस्ते ॾांहुं ॾस ॾिए थो, तंहिं करे उन ते ईमान आंदोसूं ऐं पंहिंजे पालणहार सां कंहिं हिकिड़े खे शरीक हरगिज़ न कंदासूं। ऐं चवण लॻा त असांजे पालणहार जो शान तमामु वॾो आहे, न की को ज़ाल ऐं न की औलाद रखियो अथसि। وأنه كان يقول سفيهنا على الله شططا ऐं ही त अल्लाह जी बेनस्बत असां मां बेवकूफ़ कूड़ो ठाहियो आहे। وأنا ظننا أن لن تقول الإنس والجن على الله كذبا ऐं ही त असां भायो हो त इंसान ऐं जिन कॾहिं अल्लाह ते कूड़ न चवंदा। وأنه كان رجال من الإنس يعوذون برجال من الجن فزادوهم رهقا ऐं ही त माण्हुनि मां केतिरा ई मुड़ुस जिन्हनि जे मुड़ुसनि जी साम पवंदा हुआ, पोइ माण्हुनि जिन्हनि जे हक़ में हथनि सां वॾाई वधाई। وأنهم ظنوا كما ظننتم أن لن يبعث الله أحدا ऐं ही त ऐं जिनो माण्हुनि अहिड़ो गुमान कयो हो जहिड़ो अव्हां गुमान कयो हो त अल्लाह हरगिज़ कंहिंखे पैगंबर करे न मोकिलींदो। وأنا لمسنا السماء فوجدناها ملئت حرسا شديدا وشهبا ऐं ही त असां आसमान खे जाचियो, पोइ ॾिठोसूं त सख़्त चौकीदारनि ऐं टांडनि सां भरिजी वियो आहे। وأنا كنا نقعد منها مقاعد للسمع فمن يستمع الآن يجد له شهابا رصدا ऐं ही त असां अॻे आसमान जे रस्तनि ते मलाइकनि जी गुफ़्तगू ॿुधण लाइ वेंदा हुआसूं, पोइ जेको हाणे कन ॾींदो आहे सो पाण लाइ तयारु थियल टांडे वारो तारो ॾिसंदो आहे। وأنا لا ندري أشر أريد بمن في الأرض أم أراد بهم ربهم رشدا ऐं ही त असां नथा ॼाणूं त जेकी ज़मीन में आहिनि तिन लाइ के मदाई जो इरादो कयो वियो आहे या उन्हनि लाइ संदन पालणहार को चङाई जो इरादो कयो आहे। وأنا منا الصالحون ومنا دون ذلك كنا طرائق قددا ऐं ही त के असां मां सुधरियल आहिनि ऐं असां मां के उन खां सवाब आहिनि, असीं मुख़्तलिफ़ टोलियूं टोलियूं हुआसूं। وأنا ظننا أن لن نعجز الله في الأرض ولن نعجزه هربا وأنا لما سمعنا الهدى آمنا به فمن يؤمن بربه فلا يخاف بخسا ولا رهقا ऐं ही त असां ॼातो त ज़मीन में अल्लाह खे कॾहिं थकाए न सघंदासूं ऐं न की भॼी कॾहिं थकाए सघंदासूं। ऐं ही त जॾहिं असां हिदायत जी ॻाल्हि ॿुधी तॾहिं उन ते ईमान आंदोसूं, पोइ जेको पंहिंजे पालणहार ते ईमान आणींदो सो न की कंहिं नुक़सान खां ऐं न की कंहिं ज़ुल्म खां ॾुजंदो। وأنا منا المسلمون ومنا القاسطون فمن أسلم فأولئك تحروا رشدا ऐं ही त असां मां के मुस्लमान आहिनि ऐं असां मां के गुनहगार आहिनि, पोइ जेके मुस्लमान थिया तिन सिधी वाट जी नियत कई।
وأما القاسطون فكانوا لجهنم حطبا وأن لو استقاموا على الطريقة لأسقيناهم ماء غدقا لنفتنهم فيه ومن يعرض عن ذكر ربه يسلكه عذابا صعدا ऐं गुनहगार से दोज़ख जूं काठियूं हूंदा ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीउ त जेकॾहिं माण्हू सिधी वाट ते बीहक वठनि हा त ज़रूरु उन्हनि जे पोखियुनि खे घणो पाणी पीआरियूं हा त उन में खेनि परखियूं ऐं जेको पंहिंजे पालणहार जी यादि करण खां मुंहुं मोड़ींदो तंहिंखे अल्लाह सख़्त अज़ाब में फासाईंदो وأن المساجد لله فلا تدعوا مع الله أحدا ऐं ही त सभु मस्जिदूं ख़ासि अल्लाह जूं आहिनि तंहिं करे अल्लाह सां गॾु कंहिंजी इबादत न करियो وأنه لما قام عبد الله يدعوه كادوا يكونون عليه لبدا ऐं ही त जंहिं महिल अल्लाह जो बानू मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठो त संदसि इबादत करे तंहिं महिल जिन मथसि ॻाहट करण ते हुआ قل إنما أدعو ربي ولا أشرك به أحدا चओ त आऊं रुगो पंहिंजे पालणहार जी इबादत करियां थो ऐं कंहिं हिकिड़े खे साणुसि शरीक नथो करियां قل إني لا أملك لكم ضرا ولا رشدا चओ त बेशक आऊं अव्हां खे ॾुख पहुचाइण ऐं सही रस्ते ते आणण जो वस नथो रखां قل إني لن يجيرني من الله أحد ولن أجد من دونه ملتحدا إلا بلاغا من الله ورسالاته ومن يعص الله ورسوله فإن له نار جهنم خالدين فيها أبدا चओ त बेशक मूंखे अल्लाह जे अज़ाब खां को बि न बचाईंदो ऐं उन खां सवाइ का पनाह कॾहिं न लहंदुसि मगर अल्लाह जे तरफ़ खां ख़बर पहुचाइणी आहे ऐं संदसि पैगाम पहुचाइणा आहिनि जेको अल्लाह ऐं संदसि पैगंबर जी नाफ़रमानी कंदो तंहिं लाइ बेशक दोज़ख जी बाहि आहे जंहिंमें सदाईं रहंदा حتى إذا رأوا ما يوعدون فسيعلمون من أضعف ناصرا وأقل عددا जेसीं केसि ताईं गफ़लत में रहंदा जेको उन्हनि खे अंजाम ॾिजे थो सो ॾिसनि पोइ ॼाणंदा त मददगार जे करे वधीक हीणो ऐं ॻाणेटे जे करे तमामु थोरो केरु आहे قل إن أدري أقريب ما توعدون أم يجعل له ربي أمدا चओ त नथो ॼाणा त जंहिंजो अव्हां खे अंजाम ॾिजे थो सो अलाए वेझो आहे या मुंहिंजे पालणहार उन जी ॿी का मुद्दत मुक़ररु कई आहे عالم الغيب فلا يظهر على غيبه أحدا गुज जो ॼाणंदड़ उहो आहे पोइ पंहिंजे गुज ते कंहिं हिकिड़े खे वाक़ुफ़ु न कंदो आहे إلا من ارتضى من رسول فإنه يسلك من بين يديه ومن خلفه رصدا सवाइ उन जे जो जंहिं पैगंबर खे पसंदि कयाई बेशक अल्लाह संदसि अॻियां ऐं संदसि पुठियां निगहबान मलाइक मोकिलींदो आहे ليعلم أن قد أبلغوا رسالات ربهم وأحاط بما لديهم وأحصى كل شيء عددا त ॼाणे त पंहिंजे पालणहार जा हुकुम सचपच पहुचाया अथनि ऐं जेकी वटि न आहे तंहिंखे अल्लाह हर तरफ़ पंहिंजे वस रखियो आहे सभु कंहिं शइ जो ॻाणेटो ॻणे छॾियो अथसि